अस्सलाम वालेकुम। शाहिद खोस ब्लॉग यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे पहिरीं प्यारनि खे भलेकार। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। दोस्तों छो त अचण वारे एपिसोड में हिकु त धमाकेदार सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। ॿियो जेको आहे रावल जी हिकु बेहयाई यानी हिकु हल्कोपन नज़र ईंदो आहे अदाकारी में, जेको हुन हाणे नए करेक्टर में नए किरदार में पंहिंजे में हुन ऐड कयो आहे। यानी हुनजो वॾेरा पर किरदारु त पंहिंजी जॻह ते हू हल्को फुल्को मतिलबु जीअं लूसी माण्हू पंहिंजे माइनि खां बदिला वठंदा आहिनि पंहिंजा पुराणा, हे पंहिंजी घरवारी खां बदिला जेको वठी रहियो आहे। अॻिते बि तव्हांखे जो इहो किरदारु नज़र ईंदो जंहिंमें दिलावरणी खे बार बार टोकींदो रोकींदो, पर इहो इन ॻाल्हि खे कोन सम्झंदो इहो जेको किनो आहे किनो रावल। मूंखे सफ़ा जो किरदारु नथो वणे। तव्हांखे वणे थो अलाए नथो वणे, कमेंट सेक्शन में ज़रूरु लिखिजो। पंहिंजी क़ीमती राय खां असांखे इज़हार ज़रूरु कजो। क़ीमती राय जो अचण वारा एपिसोड हाई लेवल जा थियण वारा आहिनि। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा।